नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीरानी तव्हां सभिनि जो कला ऐं कलाकार प्रोग्राम में हार्दिक स्वागत थी कयां। दोस्तों, ज़िंदगी कुदरत जी ॾिनल हिकु सुहिणी अमानत आहे। कॾहिं रंगनि में रंगियल त कॾहिं कौड़नि विषादनि सां संधियल, पर निभाए तो हर इंसान। कोई खिली करे तो निभाए त कोई रोई करे, पर निभाइनि था। दोस्तों, हिते मूंखे हिंदी मूवीअ जो हिकु गानो यादि थो अचे। जिंदगी एक नाटक है, हम नाटक में काम करते हैं। ऐं जॾहिं कोई व्यक्ति ज़िंदगीअ जे हिन नाटक खे बख़ूबी एक्सप्रेस करण में एक्सपर्टाइज़ हासिल करे थो वठे त तव्हां हुनखे छा चवंदव? जी हाँ दोस्तों, तव्हांजो एज़म्पशन बिल्कुलु सही आहे। मां हुननि खे चवंदसि रिस्पेक्टेड सर श्री कुमार घनशानी जी, जेके अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। सर, तव्हांजो असांजे स्टूडियो में हार्दिक स्वागत आहे। नमस्ते, थैंक यू पूजा। नंढी उमिरि खां ई कला तरफ़ी झुकाव सां हिन क्षेत्र में अॻियां वधी रहियल हिन शख़्सियत सां असां मुखातिब थियूं। तंहिंखां पहिरियों दर्शक मित्रों, मां तव्हांखे ही ॿुधाइणु चाहींदसि त कुमार सर सिंधी सोसाइटीअ जो हिकिड़ो अहिड़ो वर्सेटाइल नालो आहे जंहिंखे तव्हां रंगमंच ते अभिनय कंदे ॾिसी था सघो, रंगमंच ते ई ॿियनि कलाकारनि खे डायरेक्शन ॾींदे ॾिसी था सघो, स्क्रिप्ट राइटिंग, ऑन द स्पॉट एंकरिंग, स्पॉन्टेनियस एंकरिंग, मिमिक्री ऐं इवन स्क्रिप्टेड एंकरिंग, ही सभु भी कुमार सर जा ई सिनोनिम्स आहिनि। दोस्तों, हीअं त मूं वटि घणो कुझु आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ, पर छो न सर जे वाता ई ॿुधूं त सर जी हिन फील्ड में शुरूआत कीअं थी ऐं ॼाणूं हुननि खां ई हुननि जा ई कुझु नया ऐं कुझु पुराणा एक्सपीरियंसिस। अचो त मुखातिब थियूं। सर, तव्हांजो असांजे प्रोग्राम में वरी स्वागत आहे। थैंक यू पूजा, थैंक यू। सर, टू बिगिन विथ, मां सभिनि खां पहिरियों तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त तव्हांजी एजुकेशन किथां ऐं कहिड़े फील्ड में थी हुई? पूजा, मां सिंधी मीडियम में आदर्श स्कूल में पढ़ियुमि ऐं ग्रेजुएशन मुंहिंजी थी बीकॉम में। बीकॉम करण खां पोइ मां एमए कई हिंदी लिटरेचर में, दैट टू फ्रॉम राजस्थान यूनिवर्सिटी। तंहिंखां पोइ मां ड्रामा डिप्लोमा कई, 2 सालनि जो कोर्स आहे गुजरात यूनिवर्सिटी जो, त ड्रामा तरफ़ हलियो वियुमि। अच्छा, त सर तव्हांजो ग्रेजुएशन आहे कॉमर्स में, मास्टर्स आहे हिंदी लिटरेचर में। सर, त मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त तव्हांखे ड्रामे में डिप्लोमा हासिल करण जो वीचार कीअं आयो? एक्चुअली छा आहे पूजा, मां ग्रेजुएशन करे निकितुसि, उन दौरान मां कुझु नाटक 50-25 नाटक करे चुको हुउसि स्कूली लेवल ते आदर्श स्कूल में, या असांजे अलॻि अलॻि अहमदाबाद जे जेके संस्थाऊं आहिनि, से विक्रम शाणी जी हुई संस्था आहे, मुंहिंजे ब्रदर बलदेव घनशाणीअ जी, चंद्र सामनाणीअ जी संस्था, यानी असांजो पंहिंजो सिंधु कलाकार मंडल, तंहिंखां पोइ ॿिया घणेई, ऐं तंहिंखां पोइ कुझु हिंदी गुजराती नाटक बि करे चुको हुउसि। त मूंखे ईअं थियो त अञा कुझु सिखणु खपे, यानी हर के सब्जेक्ट जो को ग्रामर हूंदो आहे, एतिरे करण खां पोइ माण्हू ईअं न सम्झणु खपे भई इहा एंड आहे, हिन में मां कुझु सभु सिखी वियुमि। कहिड़ी बि फील्ड में माण्हू वञे थो उनजो को ग्रामर आहे, त मूंखे लॻो त असांखे गुरूअ बिना गति कोन्हे, ऐं असांखे इंस्टीट्यूशन में सेखारनि था त वॉइस मॉड्यूलेशन छा आहिनि, वॉइस जी एक्सरसाइज़ छा आहे, मुंहं जी एक्सरसाइज़ छा आहे, बराबरि लाइटिंग छा आहे, म्यूज़िक छा आहे, कॉस्ट्यूम्स आहिनि, स्टेज ते कंपोजिशन कीअं कजनि, एक्टिंग जो ग्रामर छा आहे, कीअं स्टेज ते हलजे, हलण जी स्टाइल कीअं आहे, पोज़िंग कीअं आहे, वेहण कीअं आहे, कॉमेडी छा आहे, बराबरि। त इहो सभु ग्रामर असांखे सेखारण लाइ ज़रूरी थो थी वञे। बाक़ी एक्टिंग कला या कोई बि फील्ड, उन में हिकु भॻवान जी देन आहे, भॻवानु ॾिए थो पियो त ई माण्हू एक्टर थी सघे थो। माण्हू चवंदा आहिनि भई सिखण जी ॻाल्हि कोन्हे का, पर हिकु ग्रामर सिखणु ज़रूरी आहे, मेथड एक्टर थो थी वञे। असीं चवंदा आहियूं ही इज़ अ गुड एक्टर, वेयर इज़ ही इज़ मेथड एक्टर, त उहो रहे थो पियो। अच्छा सर, मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त ड्रामे में तव्हांजी शुरूआत कीअं थी? वॉज इट थ्रू अ स्मॉल रोल या हू हिकु फुल फ्लेज्ड ड्रामो हुयो? हाणे एक्चुअली असांजे घर में थिएटर जो एटमॉस्फेयर हो, कला जो। मुंहिंजा पप्पा, मुंहिंजी मदर, डॉक्टर गुल घनशाणी मुंहिंजा पिता साहिब, जेके तमामु सुठा एक्टर, डायरेक्टर, राइटर, ऑरेटर ऐं उर्दू लिटरेचर ॾाढो सुठो, ऐं प्रोफेशनल ही वॉज अ वंडरफुल डॉक्टर, MBBS कयल हुआ। तंहिंखां पोइ सुठी पोएट्री लिखंदा हुआ, कार्टूनिस्ट हुआ, मेडिशन हुआ, त ही वॉज अ वर्सटाइल
पर्सन, मल्टी टैलेंटेड पर्सन। त घर में इन क़िस्म एटमॉस्फेयर हो, त ब्रदर्स सिस्टर सब थिएटर में जुड़े रहा। पोइ स्कूली लेवल ते मां प्रोग्राम कंदो रहंदुसि। ऐं स्कूल में आदर्श स्कूल में नंढा वॾा फंक्शन्स थींदा हुआ त उन में एंकरिंग कंदो हुउमि। ऐं रोज़ स्कूल में जेका प्रार्थना ऐं थॉट ऑफ दी टुडे, अॼु जो सुविचार, उहो गुज़िरियल 2-3 साल मां ॾींदो रहियुसि। त इन क़िस्म जो धीरे धीरे इहे इंडिकेशन्स हुआ थिएटर तरफ़ वञण जा। ऐं स्कूल जा कॉम्पिटिशन थींदी स्टेट लेवल ते, त उहो उन में मां डिस्ट्रिक्ट लेवल ते उहे मां उन्हनि में बहिरो वठंदुसि। त इन क़िस्म जी शुरूआत थी मुंहिंजी। ओके सर, मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त सभिनि खां पहिरियों तव्हां कहिड़े ड्रामे में अभिनय कयो हुयो ऐं उहो रोल कहिड़ो हुयो? पहिरियों ड्रामो जेको हो एक्चुअली फुल लेंथ चइजे, मूंखे नंढा नंढा ड्रामा यादि न आहिनि, पर फर्स्ट जेको मुंहिंजो 3 एक्ट प्ले हो उहो मुंहिंजे ब्रदर बलदेव घनशाणीअ जो लिखियलु पैगाम नाटक कयोसीं। 3 एक्ट प्ले हो ऐं आगरा में उन जा 2 शो कयासीं। त उन शो में सभु असांजा दोस्त तंहिं वक़्तु अहमदाबाद को जुबलियंट मूड में हो थिएटर जेंसि ताईं असां इफ वी आर टॉकिंग अबाउट थिएटर। त विक्रम शाहणी, चांद किशन, ही वाज विथ अस। त असां उते कयोसीं। विक्रम शाहणी लाइटिंग ॾिनी, स्टालवार्ड्स दी ग्रेट स्वर्गीय उत्तम चंदाणी, मंगो धरमदासाणी, इहे सभु असां सां गॾु हुआ। त उहो मुंहिंजो मां चई सघां थो फुल फ्लेज मुंहिंजो फर्स्ट 3 एक्ट प्ले हो। ओह वंडरफुल सर, ॿियनि कहिड़नि ड्रामास में तव्हां पार्टिसिपेट कयो आहे ऐं मां ॼाणणु चाहींदसि त तव्हांजो फेवरेट ड्रामो ऐं फेवरेट रोल कहिड़ो आहे? ॾाढो डिफिकल्ट थो थी वञे। छा आहे एक्चुअली मां पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदुसि त अहमदाबाद में जंहिं वक़्तु 2-3 कलाकार पाण हिकु ग्रुप में महदूद हूंदा हुआ, ॿिए ग्रुप में कमु न कंदा हुआ, उन ई वक़्त में सिंधु कलाकार मंडल, चंद्र सामनानी, कन्हैया रूपाणी, त उन्हनि सां बि मां कमु कयां। कीरत मेचंदाणी दी ग्रेट, इहे वारा फिलासफर असां उनखे नथा भुलिजी सघूं। कीरत मेचंदाणी, चंद्र सामनानी, बलदेव घनशाणी, विक्रम सहाणी, इन्हनि सभिनी सां कमु करण जो मूंखे मौक़ो मिलियो। त मुंहिंजा सभु फेवरेट रहिया। ऐं काफ़ी प्लेस के हाणे सिंधु कलाकार मंडल सां मां वधीक जुड़ियल रहियुसि, जंहिंमें उन्हनि जे कुझु 12 खनि के 11 खनि, आई डोंट रिमेंबर दी फिगर एक्चुअली, उन्हनि जा जेके बि शोज़ हुआ 3 एक्ट प्लेस रादर, ऐं अहिड़ा खनि 15-20 उन्हनि जा 1 एक्ट प्लेस हुआ। उन्हनि में रहियुमि कुझु असां मोर देन 100 शोज़ कयासीं उन्हनि सां। त उन्हनि जी मुंहिंजे मंडल सां वधीक एसोसिएशन रही आहे। मंडल मुंहिंजो पंहिंजो आहे, सिंधु कलाकार मंडल, चंद्र सावनानी आहे। ओके दर्शक मित्रों, हिते मां तव्हांखे ही ॿुधाइणु चाहींदसि त कुमार सर ड्रामे जा प्रोफेशनली 300 खनि शोज़ करे चुकिया आहिनि ऐं हुननि रेडियो नाटक बि कया आहिनि। 70 खनि रेडियो नाटक कया आहिनि हुननि। सर, हिकु रोल खे निभाइण जे लाइ कलाकार जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त हू कैरेक्टर खे सम्झे। त मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त हाउ डू यू प्रिपेयर योरसेल्फ फॉर इट? ॾिस पूजा, एक्चुअली हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी का टेक्निक आहे कैरेक्टर खे सम्झण जी। मूंखे रोल ॾिनो वेंदो आहे, मूंखे ॿुधायो वेंदो आहे भई तोखे हिन नाटक में ही रोल करिणो आहे, त मां सभ खां पहिरीं त उहो जेका नाटक जी स्क्रिप्ट आहे उहो 4 खां 5 दफ़ा पढ़ी वेंदो आहियां, जेसिताईं मूंखे स्क्रिप्ट जो पूरो बैकग्राउंड जी ख़बर न पइजी वञे। जेके बि उन जा कैरेक्टर्स आहिनि उन्हनि जो थोरो साइकोलॉजिकल अभ्यास थियणु खपे, बराबरि। त मां उन सां कन्वर्जन थी वेंदो आहियां स्क्रिप्ट सां। तंहिंखां पोइ मां कॉन्संट्रेट कंदो आहियां मूंखे जेको रोल मिलियल आहे उहो रोल छा आहे, उन जे वधीक तह में वेंदो आहियां। उन जो साइकोलॉजिकल पहलू छा आहे, उन जो सामाजिक पहलू छा आहे, उन जो आर्थिक पहलू छा आहे, ऐं उहो रोल करण वक़्तु मुंहिंजे पसगिरदाई में, मुंहिंजे मेमोरीअ में सिमिलर टाइप जो कोई कैरेक्टर आहे की न आहे, उहो मां ॻोल्हींदो आहियां। जे उहो मिली वियो त उन में मिर्च मसाला विझी ऐं नाटक जी जेका थीम आहे उन ते स्टिक रही करे मां उन रोल खे स्टडी कंदो आहियां। वंडरफुल सर, ड्रामास त ऑडियंस जे साम्हूं परफॉर्म थींदा आहिनि ऐं रेडियो नाटक स्टूडियो में रिकॉर्ड थींदा आहिनि। त मूंखे ही क्यूरियोसिटी आहे ॼाणण जी त बिना ऑडियंस जे सिर्फ़ माइक जे साम्हूं तव्हांजे कैरेक्टर खे कीअं निभाईंदा आहियो? पूजा, उहो ॾिस स्टेज ते आंगिक वाचिक सात्विक आहार्य अभिनय असांखे कमु अचे थो। वेर जॾहिं ड्रामा जी ॻाल्हि अचे थी ऐं रेडियो प्ले जी ॻाल्हि अचे थी त उते असांजो वाचिक अभिनय, बराबरि, ही बॉक्स पेटी जेका आहे, वॉइस जो मॉड्यूलेशन, जेको कैरेक्टर मिलियो आहे उहो कहिड़े क़िस्म जा डायलॉग चवंदो हूंदो। डायलॉग
ॿुधण सां दर्शक अलॻि ॻाल्हि आहे, लिसनर जेकॾहिं रेडियो प्ले ॿुधे थो त एक्टर जे वॉइस जे मॉड्यूलेशन मां हुनखे ख़बर पवंदी त उहो कैरेक्टर उनजो हलण कीअं हूंदो, हू पंहिंजे लेखे ॿुधंदड़ विज़ुअलाइज़ कजो त हीउ कैरेक्टर कीअं हूंदो। त हिते जस्ट असांजो मॉड्यूलेशन वॉइस जूं उहे कमु अचनि थियूं ऐं इमेजिनेशन ऑफकोर्स कल्पना शक्ति। जी सर, हिकु सक्सेसफुल ड्रामा आर्टिस्ट थियण जे लाइ तव्हांजे हिसाब सां कलाकार में कहिड़ा एट्रीब्यूट्स हुजण घुर्जनि? एक्टिंग भगवान जी देन आहे, उहो त आहे, कला भगवान जी देन आहे, पर एक्टर खे आर्टिस्ट खे पाण खे संवारण लाइ मां ईअं चवंदो आहियां त क्वालिटी सभ खां पहिरीं त उन में सिंसियरिटी हुअणु खपे, पंक्चुअल हुअणु खपे, इमेजिनेटिव माण्हू हुअणु खपे ऐं पंहिंजे पसगिरदाईअ में, पंहिंजे बैकग्राउंड में, सोसाइटी में, समाज में अलॻि अलॻि कैरेक्टर्स आहिनि या अलॻि अलॻि हैपनिंग्स आहिनि। इवन अख़बार जी हिकु न्यूज़ पढ़ण खां पोइ बि हुनजी पंहिंजी इमेजिनेशन दौड़णु खपे, छा थी रहियो आहे, त हू थोरो इमेजिनेटिव हुअणु खपे, सिंसियर प्रोफेशनल एटीट्यूड हुअणु खपे। हा भले मुफ़्त में कमु कंदो हुजे माण्हू, उहा ॻाल्हि ॿी आहे, पर हुनजो एटीट्यूड जेको आहे, लगन जेका आहे, उहा प्रोफेशनल हुअणु खपे, बराबरि। ऐं तंहिंखां पोइ ॿियूं त हाणे मां चवंदो आहियां हेल्थ बि ज़रूरी आहे। हेल्थ जेकॾहिं तबियत ठीकु आहे, पोइ भले उहो एक्टर हुजे, डॉक्टर हुजे, केर बि हुजे, बिज़नेसमैन हुजे, जेकॾहिं इफ यू आर फिज़िकली फिट देन यू कैन अचीव यूअर गोल, बराबरि। त हिकु एक्टर खे इहे सभु ॻाल्हियूं हुअणु खपनि, इमेजिनेशन हुअणु खपे। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि मां चाहींदो आहियां, उहा आहे मेमोरी में नंढियूं नंढियूं जेके हैपनिंग्स थियनि थियूं पंहिंजे लाइफ में ऐं उन्हनि जो कुझु मेमोरीज़ आहिनि, उहे पंहिंजे दिमाग़ में फीड करे रखणियूं, उहे अॻिते ॾींहुं असांखे कमु थियूं अचनि पियूं। जस्ट भई हलण सां पेर में कंडो लॻो हुजे ऐं उन कंडे जो अहसासु कीअं थियो हुजे, उहा पंहिंजे मेमोरीअ में सेव थियल हुजे, ॻाल्हि कॾहिं कमु ईंदी। को माण्हू ओचितो अची करे असांखे ॿुधाए थो पियो भई यार फलाणे माण्हूअ खे त ईअं थियो, एक्सीडेंट थी वियो, त उन वक़्तु असांजा जेके एक्सप्रेशन हुजनि उन रियल लाइफ जे अनुभव जा स्टोर करे रखणा कॾहिं कमु ईंदा। उहो हुअणु खपे ऐं इमेजिनेशन हुअणु खपे, हार्डवर्क हुअणु खपे। मां चवंदो आहियां एक्टर खे हार्डवर्क हुअणु खपे। डेफिनेटली सर, मां तव्हांखे गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजो कोई हिकिड़ो फेवरेट डायलॉग या मोनो एक्टिंग एनीथिंग दैट यू वांट टू प्लीज़ एग्जीक्यूट करे ॿुधायो। नाटक जो नालो आहे, उन में रोल कयो मूं हिन क़िस्म जो, मां सभु कुझु विकिणंदो आहियां, पेंट ऐं शर्ट में अलॻि अलॻि खीसा आहिनि, दुनिया भर जी जेका शइ घुरो तव्हां उहा तव्हांखे मिलंदी। ऐं मां बोरिंग कैरेक्टर जंहिं वटि वञा उहो मूंखे लतूं हणी ॿाहिरि कढे। ऐं ख़ासि मुंहिंजो वञणु डॉक्टर मदन, उनजे घर घड़ी घड़ी वञा, कन्हैया रूपाणी मदन जो रोल करे, डॉक्टर मदन कन्हैया रूपाणी, ऐं मां घड़ी घड़ी उनजे घर वियो आहियां, हुननि मूंखे ॿाहिरि कढी छॾियो, भई नॉनसेंस, कुझु न खपे, हल तां। मां ॿाहिरि वियो आहियां, वरी आयो आहियां ऐं अची करे चवांसि थो, अरे डॉक्टर मदन डॉक्टर, मां ॿाहिरि वियुसि, ॿाहिरि मां कुकड़ियूं ॾिठियूं, कुकड़ियूं, मुर्गियूं। डॉक्टर मदन तव्हां आहिनि? हा मुंहिंजियूं आहिनि। अरे डॉक्टर, पोइ त मूं वटि तव्हां लाइ निहायती कम जी शइ आहे, एग मल्टीप्लायर, हीअ हिकु मशीन आहे जेका मां ईजाद कई आहे। छा आहे डॉक्टर मदन, मुंहिंजी मशीन आहे, उन मशीन ते हिकु कुर्सी रखियल आहे, उन कुर्सीअ ते तव्हांजी मुर्गी अची वेहंदी, मुर्गी वेहंदी, अंडो ॾींदी, जीअं ई मुर्गी अंडो ॾिनो, कुर्सीअ हेठां रखियल तख़्ती पंहिंजो पाण खां पाण ईअं खिसकी वेंदी, खड़ाक, ऐं अंडो हेठि रखियल टोकरीअ में किरंदो, ऐं तख़्ती पंहिंजे जॻह ते वापसि फिट। हाणे डॉक्टर मदन मुर्गी अंडो ॾेई उठी, मुठी ईअं पुठियां निहारई, अंडो त आहे कोन, डॉक्टर हुन ईअं सम्झो मां त अंडो ॾिनो ई कोन्हे को। डॉक्टर उहो वरी वञी मुंहिंजी कुर्सीअ ते वेहंदी ऐं अंडो ॾींदी, जीअं ई अंडो ॾींदी तख़्ती खिसकी वेंदी, अंडो टोकरीअ में, तख़्ती पंहिंजी जॻह ते वापसि फिट। मुर्गी उथी, मुड़ी ॾिठई, छा अंडो त आहे कोन। डॉक्टर हुन सम्झो मां वरी अंडो ॾिनो, अॻो टेर मुंहिंजी कुर्सीअ ते वेंदी, अंडो ॾींदी, तख़्ती खिसकी वई, अंडो टोकरीअ में, तख़्ती पंहिंजी जॻह ते वापसि फिट। मां इहा मशीन तव्हांखे विकिणंदुमि, मूंखे उहा मुर्गी विकिणी छॾणियूं आहिनि, नॉनसेंस, गेट आउट। बिल्कुलु सर, मां तव्हां खां ई ॼाणणु चाहींदसि त तव्हांजे रोल्स खे जॾहिं सिलेक्ट कंदा आहियो त कहिड़े पैरामीटर्स खे लाइक इम्पोर्टेंस ॾींदा आहियो तव्हां? मां हिन क़िस्म में लकी रहियो आहियां, मूंखे कॾहिं सिलेक्शन जो मौक़ो ॾिनो ई न वियो आहे, छाकाणि जॾहिं बि मूंखे कंहिं रोल लाइ चयो वेंदो आहे त मूंखे मेन रोल
ऐं स्कोप वारो रोल ॾींदा ई आहिनि त मां इन दैट वे आई एम लकी पर मां पंहिंजे लाइ करे चाहींदुसि मुंहिंजो रोल भले नंढो हुजे पर इम्पैक्ट वारो हुजे एक्टिंग हुजे चाहे कॉमेडी हुजे या चाहे पैथेटिक रोल हुजे पर रोल में स्कोप हुअणु खपे मां इन ॻाल्हि खे चवंदो आहियां ऐं स्क्रिप्ट त सुठी हुअणी खपे नेचुरली। दर्शक मित्रों हिते मां तव्हांखे ही ॿुधाइणु चाहींदसि त कुमार सर सिंधी ऐं हिंदी ॿिन्हिनि थिएटर्स में कमु करे चुकिया आहिनि ऐं हुननि सिंधी ऐं हिंदी थिएटर्स जे स्टॉलवॉट सां गॾु कमु कयो आहे। सर मां तव्हां खां ये सवाल करणु चाहींदसि त ड्रामे में एक्टिंग जे सवाइ तव्हांखे स्क्रिप्ट राइटिंग ऐं डायरेक्शन में इंट्रेस्ट कीअं जाॻियो? ॾिसो एक्चुअली स्क्रिप्ट राइटिंग त सिंधु कलाकार मंडल में असां एतिरा नाटक कयासीं त उन में किथे बि फिलर्स विझणा बराबरि या रीराइट करणो उन जी जवाबदारी सिंधु कलाकार मंडल तरफ़ां मूंखे हूंदी बराबरि। ऐं फर्स्ट इंसिडेंट मां ॿुधाईंदुसि त असांजो नाटक मूंखे शर्म थो अचे 3 कलाक 2.5 कलाकनि जो नाटक 3 एक्ट प्ले पर असांखे पोइ कंहिंखे टाइम हुजे न लाइफ ॾाढी बिज़ी हुजे त मूंखे सजेशन रखियूं भई हिनखे 1 एक्ट में ठाहे ऐं इट वॉज वेरी डिफिकल्ट टू मेक इट इन 1 एक्ट प्ले त मां उन 3 एक्ट प्ले खे 1 एक्ट में चेंज कयो ऐं उते ई कंदे कंदे मूंखे लॻो त हीउ कमु मां करे सघां थो पियो ऐं मां उनखे 1 एक्ट में कयो पर उहो थी न सघियो छाकाणि तंहिंखां पोइ बि असांखे कंहिंखे हर को बिज़ी रहियो कंहिंखे टाइम न मिलियो पर पोइ लेटर स्टेज ते सिंधु कलाकार मंडल जा जेके असां नाटक कयासीं उन्हनि में किथे बि ट्रांसलेट करणो पियो जीअं 3 एक्ट प्ले असां कयोसीं मुंहिंजो छा थींदो त उनजी ट्रांसलेशन जी जवाबदारी मूंखे ॾिनऊं त मां उनखे पूरो गुजरातीअ मां जॾहिं सिंधीअ में आंदो त बिल्कुलु सिंधी एटमॉस्फियर जो इन क़िस्म जो ई हिकु प्ले वञी बीठो जो कि सिंधी घर जो ई हुजे प्ले त इन क़िस्म जी स्क्रिप्ट राइटिंग में वियो। तंहिंखां पोइ मां सिंधीअ मां के हिंदीअ में कया त उन्हनि में मूंखे लॻो त मां स्क्रिप्ट राइटिंग सुठे नमूने करे सघां थो पियो ईअं थियो। Okay, so it went with the flow and there was no formal training. ना कोई पूजा फॉर्मल ट्रेनिंग न हुई हिकु इमेजिनेशन त रखणी पए थी पई बराबरि बिल्कुल ऐं कैरेक्टराइजेशन सिंधी हुअणु खपे। अच्छा तो सर मां ही ॼाणणु चाहींदसि त छा स्क्रिप्ट राइटिंग में भी तव्हांजा कुछ पैरामीटर्स फिक्स्ड हूंदा आहिनि? न एक्चुअली जेकर मां कोई थीम ॿुधां थो पियो या तव्हां कोई मूंखे प्लॉट ॾियो बराबरि भई हिन ते ठाहिणो आहे थीम ही आहे सब्जेक्ट ही आहे त मां उन सब्जेक्ट जे पसगिरदाई में सभु ॾिसंदो आहियां छा आहे ऐं पोइ उन में कैरेक्टर्स रखंदो आहियां ऐं पोइ नाटक जा एलिमेंट त हुअणु खपनि भई ग्राफ जेको आहे सो धीरे धीरे अॻिते वधे थो पियो उन में कॉन्फ्लिक्ट्स अचनि था पिया ऐं थीम त हुअणी खपे थीम खां सवाइ काई स्क्रिप्ट मज़ो कोन ॾींदी ऐं स्क्रिप्ट जो मतिलबु ई न आहे हिकु चए चिटो थी वञे या हिकु ॻाल्हि थी वञे ईअं न थियणु खपे उन में थीम हुअणु खपे ऐं थीम क्लाइमेक्स ते पहुचणु खपे ऐं माण्हुनि खे लॻे यार कुझु ॾिठो पोइ चाहे उहा सटायर हुजे चाहे सोशल मैसेज हुजे कुछ भी हुजे त ईअं आहे पूजा जी। सर आई एम रियली क्यूरियस ही ॼाणण जे लाइ त अमिडस्ट हार्डकोर एक्टिंग अमिडस्ट हार्डकोर स्क्रिप्ट राइटिंग एंड डायरेक्शन तव्हांजो इन्वॉल्वमेंट एंकरिंग में कीअं थियो? एंकरिंग में एक्चुअली बाय द वे थी वियो हुजे मां हिकु शो करे रहियो हुउसि दूरदर्शन ते एंकरिंग करे रहियो हुउसि त दोस्तनि ईअं चयो ऐं ख़ासि मुंहिंजो फ्रेंड असांजो पवन कुमार चयईं सिंधी प्रोग्राम्स में अनाउंसमेंट कर मां सिंधी प्रोग्राम में अनाउंसमेंट करणु लॻुसि ऐं कुझु 2-3 महीननि खां पोइ गुजरात जे नामचीन हिकु ग्रुप हो उन जो हिकिड़ो प्रोग्राम हुजे अनाउंसर न आई हुजे 26 जनवरी मुंहिंजे ख्याल मूजिबि आहे 100% इट वॉज 26 जनवरी 91 के 92 हो त पवन मूंखे फ़ोन कयो भई असांजी अनाउंसर न आई आहे हिंदी प्रोग्राम आहे गुजरात जो नामचीन ग्रुप उहो करे रहियो प्रोग्राम त तूं अची वञ अनाउंसमेंट में त मां हुते वियुमि ऐं मां फ्रेश बि न कपिड़ा ने सुठा पातल हुआ 26 जनवरी मां ऑफिस में वेठो हुउमि फ्लैग होस्टिंग हुई कमिश्नर जी उतां सिधो हलियो वियुसि मां अनाउंसमेंट कई ऐं 3 गाननि जी अनाउंसमेंट कई हुन खां पोइ रेगुलर उन्हनि जी अनाउंसर अची वई जेका बिकॉज सो मेनी रीज़न एनी रीज़न उहा न आई हुजे त उन्हनि चयईं हिनखे वापसि मोकिले छॾियोसि कुमार विल कंटिन्यू त मां उहो कयो तंहिंखां पोइ मूंखे ख़बर न हुई भई मां गुजरात जेके हेॾे वॾे स्टारवाट सां कमु करे रहियो आहियां शो पूरे थियण खां पोइ मूंखे ॿुधायो वियो भई तो जंहिंसां कमु कयो आहे उहो हीअ आहे ऐं पोइ 2-4 ॾींहंनि खां पोइ पूजा छा थियो सॼे गुजरात में फैलिजी वियो भई हिकिड़ो कोई छोकिरो आयो आहे हिंदी ॻाल्हाए थो हिंदी लिटरेचर सां त मुंहिंजो वास्तो रहियो बेकार एम ए हिंदीअ में कई लिटरेचर में त हिंदी सुठी हुई ऐं पप्पा जे करे उर्दू बि ईंदी हुई
त हिंदी सुठी त सॼे गुजरात में ईअं थी वियो भई कोई अहिड़ो वॾो माण्हू आयो आहे फर्स्ट एंट्री हुनजी हिन वॾे ग्रुप में थी आहे त मूंखे बुकिंग्स मिलण लॻियूं ऐं पोइ इट वॉज सिंपल। थिएटर में ॾाढो महिनत हूंदी, ॾाढी महिनत कंदा आहियूं त हिन में मूंखे मिमिक्रीअ में ऐं अनाउंसमेंट में एंकरिंग में ज़रूरत ई न हुई, जस्ट वञी करे उते शो करणो रहंदो, अनाउंसमेंट करणी हूंदी, ईअं इन क़िस्म जो हो पूजा। दर्शक मित्रों, हिते मां तव्हां सां ही शेयर करण चाहींदसि त कुमार सर एंकरिंग जा प्रोफेशनली 500 खन स्टेज शोज करे चुकिया आहिनि ऐं हुननि हिंदी ऐं सिंधी ॿिन्हिनि लैंग्वेजिस में शोज होस्ट कया आहिनि ऐं मोर देन दैट हुननि इवन ऑर्केस्ट्रा नाइट्स भी होस्ट कयूं आहिनि। सर, मां तव्हां खां ही सवाल करण चाहींदसि त तव्हां तव्हांजा एंकरिंग जा असाइनमेंट्स कीअं अकम्प्लिश कंदा आहियो? छा हू प्री स्क्रिप्टेड हूंदा आहिनि या स्पॉन्टेनियसली स्क्रिप्ट थींदा आहिनि? 99% स्पॉन्टेनियसली थींदो आहे, कुझु डिसाइडेड न हूंदो आहे ऐं अलॻि अलॻि ग्रुप आहिनि। असां हुते वेंदा आहियूं त वञण खां पोइ ख़बर पवंदी आहे, वञण वक़्तु ख़बर पवंदी आहे शो खां 5 मिंट अॻु में भई ही सिंगर्स आहिनि ऐं हिन क़िस्म जा लॻभॻि गाना हूंदा, पर पोइ जीअं हाणे स्टेज ते घिसिजे थो चढ़िजे थो ऑडियंस जे रिएक्शन मां ऑडियंस मां ख़बर पवंदी आहे भई हिते ही गानो हलंदो, पोइ अकॉर्डिंगली वी स्विच ऑन टू देयर चॉइसिस। ओके दर्शक मित्रों, कुमार सर जो हेडियुनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्वमेंट त ही प्रूव तो करे त हू हिकु वर्सेटाइल आर्टिस्ट आहिनि, पर छा तव्हां ही ॼाणो था त हू मिमिक्री भी करे ॼाणनि? सर, मां चाहींदसि त तव्हां हिते मिमिक्रीअ जी कला खे एनलाइटन कयो। सो एक्चुअली मिमिक्रीअ जे कला लाइ मां पाण जानी बुझी त कोन वियुसि, मुंहिंजा पापा बि मूंखे डिस्करेज कंदा हुआ, इहो मदारियुनि जो कमु आहे, छा थो करीं, पर नंढपण में कंदो त पापा ई चवंदा हुआ। पर ताजुब जी ॻाल्हि इहा आहे त अॻिते हली करे मूंखे मिमिक्रीअ मां एतिरो कुझु कमु मिलणु लॻो जेको मूंखे थिएटर मां न मिलणु लॻो। त मिमिक्री बाय द वे थी वई, अॼु जंहिं फील्ड में मां ऑर्केस्ट्रा में घुसियुसि उते हिन क़िस्म जी डिमांड हूंदी हुई भई तूं अनाउंसमेंट करीं थो त 2 in 1, यू शुड बी 2 in 1। हर को माण्हू पैसे जो सोचींदो आहे त तूं अची थो पियो अनाउंसमेंट बि कर मिमिक्री बि कर, त मां कंदुमि। पोइ सुठी एक्चुअली माण्हूअ जो ह्यूमरस हुअणु लाइफ में ज़रूरी आहे। जेकर कंहिंखे मिमिक्रीअ में पढ़णो आहे त हुनखे हिकु क़िस्म जो अड़बंग मस्तीखोर माण्हू हिन क़िस्म जो नेचर ज़रूरी आहे, थी सघे थो। बिल्कुलु दोस्तों, मां हिते तव्हांखे ही ॿुधाइण चाहींदसि त कुमार सर मिमिक्रीअ जा भी 50 खन प्रोफेशनल शोज करे चुकिया आहिनि। सर, मां तव्हां खां ही ॼाणण चाहींदसि त तव्हां पाण खे कहिड़ी फील्ड में द मोस्ट एक्सप्रेसिव एंड मोस्ट कंफर्टेबल समझो था? लाइक इज इट एक्टिंग, इज इट स्क्रिप्ट राइटिंग, डायरेक्शन आहे, एंकरिंग आहे या इट इज मिमिक्री? वंडरफुल, इहो क्वेश्चन तुंहिंजो पूजा काफ़ी ॾाढो सुठो आहे। एक्चुअली भले कुझु बि चइजे, एक्टिंग आहे। मां त पाण खे एक्सप्रेसिव ऐं कंफर्टेबल त हमेशह स्टेज ते एक्टिंग कंदे ई महसूसु करे सघंदो आहियां। डेफिनेटली एक्टिंग। सर, यंगस्टर्स खे ड्रामे खे पंहिंजो करियर ठाहिणो हुजे त व्हाट हैज टू बी डन अबाउट इट? पहिरीं ॻाल्हि त इहे सम्झी छॾिणो पूजा त इहे जेका फील्ड आहे ड्रामा जी उहो कठिन त आहे, बराबरि। ईअं न आहे भई बिज़नेस ते पापा सां गॾु 2 साल माण्हू कमु कयो त 2 सालनि में उहो पाण सिखी वेंदो ऐं बिज़नेस कमाइणु शुरू थी वेंदो। इहे निरंतर डेली स्ट्रगल जी हिकु फील्ड आहे। त जेकर हिन फील्ड में घुसणो आहे त पहिरीं ॻाल्हि त सिंसियरिटी हुअणु खपे, पंक्चुअलिटी हुअणु खपे, करेक्टर माण्हूअ जो सुठो हुअणु खपे। करेक्टर हर ॻाल्हि खां चवां थो, का आदत बि न हुजे ऐं टीम वर्क में माण्हू कमु करण लाइ तयारु हुजे। टीम वर्क में मतिलबु असां सां गॾु 50 ॼणा कमु कनि था, कैमरामैन खां वठी कॉस्ट्यूम वारो, मेकअप वारो, पंहिंजा सह कलाकार, लाइटिंग वारा, बैक स्टेज ते कमु करण वारा, इन्हनि 25 ॼणनि सां जॾहिं माण्हू कमु करे थो पियो त सभिनी सां टीम वर्क में कमु करण लाइ हू तयारु आहे या न आहे। ऐं ईगो ज़ीरो करणु खपे, ईगो बिल्कुलु न हुअणु खपे ऐं डेली कुझु सिखणो आहे, इमेजिनेटिव थियणो आहे, स्ट्रगलर थियणो आहे। हर शो खे अॼु नओं शो आहे ईअं सम्झी करे, पहिरियों शो आहे ईअं सम्झी करे ई ट्रीट करणो। प्रोफेशनलिज़म हुअणु खपे एटीट्यूड में ऐं ईगो बिल्कुलु न हुअणु खपे, मां ईअं चवंदो आहियां। सर, हीअं त आई हैव अ बिग लिस्ट तव्हांखे पुछण जे लाइ, पर जीअं त तव्हां ॼाणो ई था त टाइम नेवर वेट्स फॉर एनीवन ऐं वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ही ॼाणण चाहींदसि त जीअं त तव्हां ॼाणो ई था त सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में, सिंधी म्यूज़िक में ऐं इवन सिंधी ॿोली में घटि इंट्रेस्ट आहे। बिल्कुलु। त अहिड़ियुनि कंडीशंस में सिंधियत खे कीअं थो प्रिज़र्व करे सघिजे? ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं, हुननि खे चऊं सिंधीअ में ॻाल्हाइनि, बराबरि। घर में खाधो पीतो असांजो रहणी कहणी जेका सिंधियुनि जी आहे उहा हुअणु खपे। ॿारनि खे सिंधी प्रोग्राम ते वठी वञूं, बराबरि।
जेके असांजे सिंधियुनि संतनि जा जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि ते उन्हनि खे वठी वञूं, ईअं ई उन्हनि खे पंहिंजे संस्कृतीअ जो नॉलेज मिलंदो। ऐं सिंधी त ॻाल्हाइण ई खपे, मां चवंदो आहियां। ऐं सिंधी जेके वॾा वॾा संत आहिनि, पीर आहिनि, फ़क़ीर आहिनि, कलाकार आहिनि, सिंधी पॉलिटिशियंस आहिनि, उन्हनि जे बारे में पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइजो। सर, ही असांजो प्राउड प्रिविलेज आहे त तव्हां तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया। थैंक यू सो मच। अरे थैंक यू, मूंखे पाण ॾाढी ख़ुशी थी। थैंक्स। प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां सिंधी यंगस्टर्स खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे प्रिजर्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त अचो त लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। थैंक यू सो मच। वंडरफुल, वंडरफुल।